बैरूत हमले जो बदलो ईरान ते इसराइल ते मिसाइलन जी बरसात। ईरानी मीडिया मूजब हेफ़ाई इसराइल ते उतरनि इलाइक़नि ते मिसाइल फायर किया विया। पासदारनि इनकलाब जो चवणु आहे त इसराइल ते हमलो हिकु वार्निंग हो। ॿीहर अगराई थी त वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। इसराइल लबनान में हमला रोकण वारी शर्त ते अमल नाहे कयो। आमरीकी सदर जे मना करण बावजूद इसराइल जा ईरान ते जवाबी हमला। ईरानी मीडिया जो चवणु आहे त तेहरान में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया आहिनि। अस्फहान ऐं तबरेज़ में बि केतिरनि ई धमाकनि जो आवाज़ ॿुधो वियो। इसराइल जो चवणु आहे त ईरान जे ओलह ऐं सेंट्रल वारनि इलाइक़नि खे निशानो बणायो आहे। कार्रवाई ईरानी हमलनि जे जवाब में कई आहे। इसराइली फ़ौज तरफ़ां लबनान में फ़ौजी कार्रवायूं जारी रखण जो ऐलान। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां सूमर अङारे या अरबा ते मुआहदे ते सहियूं थियणियूं हुयूं। नेतन्याहू जवाबी हमला कंदो त इहो सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो। नेतन्याहू ट्रंप खे ईरान ते हमला करण जे इरादे खां आगाह कयो हो। सदर ट्रंप जवाब ॾिनो त हमला कया विया त अमरीका इन में हिसो न वठंदो। नेतन्याहू वटि ईरान सां मुआहदो क़बूल करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे। हमलनि अमरीका ईरान ॻाल्हियूं मुकमल करण जी ख़्वाहिश खे तब्दील नाहे कयो। अमरीकी सदर जो बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स खे इंटरव्यू। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची जा बरतानिया, तुर्किया ऐं पाकिस्तान जे आला अमलदारनि सां टेलीफोनिक राब्ता। अब्बास अराग़ची जो चवणु आहे त पाकिस्तान जे फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुन अमरीका ऐं ईरान विच में टाकरे लाइ कोशिशनि में अहम किरदारु अदा कयो। बरतानवी ऐं तुर्क परॾेही वज़ीरनि सां बि राब्ता थिया। गिलगित बल्तिस्तान असेंबली जे चूंडनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो। 24 मां 18 सीटनि जा गैर सरकारी गैर हतमी नतीजा पधिरा। पीपल्स पार्टी 9 सीटूं खणी सभ खां अॻिते। मुस्लिम लीग नून 2, MWM 1 ऐं आज़ाद उम्मीदवार 6 सीटनि ते कामयाब। हुकूमत ठाहिण लाइ कंहिं बि पार्टी या इतिहाद खे 17 सीटुनि ते कामयाबी हासिल करणी पवंदी। पीपल्स पार्टी गिलगित बल्तिस्तान में देर जो शिकार समूरनि नतीजनि जो ऐलान करण जो मुतालबो करे छॾियो। पीपल्स पार्टी अॻवान नेर बुखारी चयो आहे त पीपल्स पार्टी जी बरतरी खे तकरारी बणाइण लाइ नतीजा तब्दील कया पिया वञनि। केतिरनि ई तकनि में कामयाबी बावजूद नतीजा रोकिया विया आहिनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त गिलगित बल्तिस्तान में तीरनि जी बरसात थी रही आहे। पीपल्स पार्टी सभ खां वॾी जमात बणिजी उभरी रही आहे। हू हुकूमत साज़ी लाइ कोशिशूं कंदा पर पूरा एतमाद करण ते गिलगित बल्तिस्तान जी अवाम जा थोराइता आहिनि।